अॼु उन्हनि माण्हुनि खे हिते अची ॾिसणु खपे। सही सैयद जा फॉलोअर ॾींहों ॾींहुं घटिजनि कोन था, पर हर ॾींहुं हिननि जी विख अॻिते आहे। हर ॾींहुं ही कॾहिं चवणा आहिनि, कॾहिं ॾहणा आहिनि, कॾहिं किरोड़े थींदा, पर ही सैयद जी मशीन खे पाए तकमील ताईं पहुचाईंदा। छो त जीअं सिंध क़ौमी महाज जे कारकुननि जी मुसलसिल जदोजहद ऐं सिंध ऐं सैयद सां कमिटमेंट ऐं अवां हिते वेठल दोस्तनि जो इहो डिसिप्लिन इहो ॿुधाए थो। छो त आउं अफ़सोस सां चवां पियो त हिन सैयद जे तॾे ते जेका आदरबा, जेका ख़िदमत, जेको प्रोटोकॉल अवां सैयद जे पादरियुनि खे असांखे ॾियणु खपंदो हो, उहो असां तव्हांखे नथा ॾेई सघूं। न तव्हांखे मानी खाराए था सघूं, न तव्हांजे वेहण जो सही इंतज़ाम करे सघूं था। इन्हीअ ते आउं ॾुखारो बि आहियां, शर्मिंदो बि आहियां ऐं अवां क़ौमी कारकुननि सां इहो हाणे वाइदो थो कयां त ॿीहर जेकॾहिं तव्हां हिते वेहंदो ईंदो त कम्यूनिकेशनूं को बि थी सघनि थियूं, पर अहिड़ो माहौल